तलारवे जो ॻोठ गुलाम मोहम्मद जोनेजो में ॿार खुलियल आसमान हेठि तालीम पढ़ाइण ते मजबूर आहिनि। उस्तादनि ऐं ॿारनि ॿुधायो त 15 वरह गुज़रण बावजूदि खेनि तालीम लाइ इमारत न मिली सघी आहे, जंहिं सबबि मासूम हर मुंद में खुलियल आसमान हेठि तालीम पढ़ाइण ते मजबूर आहिनि। 15 सालनि खां हिन जॻह ते हली रहियो आहे, जंहिंजी अॼु ताईं असांखे का बि बिल्डिंग न मिली आहे। ॿार आहिनि खुले आसमान हेठि उस में, मींहं में, काढ़े में, सर्दीअ में ॿार संसार ज़मीन ते वेही पढ़ायूं था। असांखे बिल्डिंग न आहे मिली, असीं काढ़े में सीअ में वेठा आहियूं। 15 साल थिया आहिनि, असांखे बिल्डिंग न आहे, असांखे बिल्डिंग मिली वञे थी। हुननि चयो त स्कूल में 76 ॿार तालीम पढ़ाइनि था, पर इमारत सां गॾु उस्तादनि जी बि खोट आहे। 76 ॿार पढ़ी रहिया आहिनि। असां वटि उस्तादनि जी बि खोट आहे, बिल्डिंग बि कोन्हे। हे ॿार मासूम सर्दियूं अचनि त बि खुले आसमान वेठा आहिनि, गर्मियूं अचनि त बि हिन काड़े में वेठा आहिनि। असां हुकूमत खे पुरज़ोर अपील था करूं त हिन ॿारनि खे हिन ॻोठाणनि ते रहम करे हिते बिल्डिंग ॾिनी वञे। ॻोठाणनि मुताबिक़ त स्कूल लाइ इमारत ऐं उस्तादनि समेत ॿियूं सहूलियतूं पिणु ॾिनियूं वञनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk